हेलो दोस्तों, आऊं तो पंहिंजो तव्हांजो पंहिंजो मोहम्मद नवाज़। अॼु जो असांजो व्लॉग आहे। असां आया आहियूं सकरन 0 पाक पतन कांटे ते घुमण। ही ॾिसो बाबा साईं होटल ते पोयां बाबा साईं होटल आहे। ऐं गुलज़ार मियां गुलज़ार असां सां गॾु वेठो आहे। उन सां गॾु गॾु ही मामो शकील केले जो बहितरीन ऐं तमामु पुराणो वापारी आहे। माशाल्लाह ॾाढी अच्छी थी वई मामा, छा हाल आहे? उन खां अलावा ही शोभान जेको आहे सो हिते सकरन जो मज़दूर आहे, केले जो यारमन जो पुटु आहे। ऐं हींअर हिते सकरन में ई आहे, पर टंडोलियार में बि हिन जो तमामु घणो अर्सो हिन खे गुज़री वियो आहे। सभु केले जा वापारी आहिनि। ऐं हुन सां गॾु गॾु हीउ जेको आहे सो तव्हां ॾिसी था सघो परियां ही जेको आहे केले जो कांटो आहे। हेॾां हीउ केले जो कांटो आहे। ऐं इन खां अलावा हीअ असांजे पोयां जेके आहिनि से केले जा अॾा आहिनि। जेके वापारी हज़रात आहिनि जेके आहिनि से उहे माना ख़रीदारी कंदा आहिनि, केले जी ख़रीदो फ़रोख़्त कंदा आहिनि। को मिक्स जो माल वठंदो आहे, को सुपर जो माल वठंदो आहे, को छाटी वठंदो आहे, को पंजाब वठंदो आहे, कहिड़े हिसाब सां। ऐं हुन सां गॾु गॾु मियां गुलज़ार जो तव्हांखे तारीफ़ कराईंदा आहियूं त मियां गुलज़ार वटि जेको जंहिंसां असां माल धोईंदा आहियूं, ड्रम ऐं चटायूं वग़ैरह, मियां गुलज़ार सां राब्तो करे जंहिंखे बि ड्रम खपे, चटायूं खपनि, शापरूं खपनि ऐं सर्फ खपे, माल जी धुलाई कढ़ाई रहे ईअं भाउ। केलो जेको केलो असां जेको धोईंदा आहियूं उन जे लाइ त मियां गुलज़ार सां राब्तो करे बनाना ट्रांसपोर्ट गुलज़ार अहमद खैरपुरी, जेको खैरपुर ज़िला जो आहे, जेको पीर साईं पागार जो शहर आहे, क़दीमी शहर आहे। खैरपुर हिकु रियासत आहे, क़दीमी रियासत आहे। ऐं वधीक असां मियां गुलज़ार खां पुछा कंदासीं, मियां गुलज़ार छा हाल आहे बाबा? बाबा तव्हांखे केले जी फील्ड में तमामु घणो अर्सो थियो आहे? इंशाल्लाह 22 साल थी विया। तमामु घणो मक़सदु असांजी केले जो कमु कयो खैरपुर खां वठी सकरन टंडोलियार ताईं असां जेतिरी उमिरि कान हूंदी, जेतिरी तव्हांजी सर्विस हूंदी। त सेठ शौकत केले वाला मूंखे यादि आहे, चाचा शौकत मरूम गुज़ारे वियो, हाणे गुज़ारे वियो आहे। खैरपुरी चाचा शौकत खैरपुरी केले वाला, उन जे दौर खां वठी तव्हां केले जी फील्ड में आहियो माशाल्लाह। तो जेको आहे सो नाल छा आहे, हाणे तव्हां खां त इहो पुछा था कयो तव्हां ही जेको माशाल्लाह कमु हींअर कयो पिया, हींअर केले जो कमु कीअं ज़ोरो शोर सां हले पियो या घटा 2 महीना आहिनि? हाँ, पोइ सीज़न आहे इंशाल्लाह केले जो। अच्छा, 2 महीना कमु घटि आहे। रेट बि सही था हलनि। 2018 हले थो सकरंड जो। सही, हा, सुठो रेट आहे। हींअर अंब जो ज़ोर आहे, अंब जी सीज़न आहे। अंब जो ज़ोर आहे? अंब जो माशाल्लाह सिंध जो मेवो आहे, ख़ूबसूरत हींअर माना जेको जेको माना अंब जे पोयां आहे। अंब वाक़ई अंब फ्रूटनि जो जेको आहे सो बादशाह आहे। बादशाह छो त केलो जेको आहे सो 12 महीना हले थो। अंब अचे थो साल में हिकिड़ो चकर, सभिनि जो तवजो उॾंदो थी वञे। महीनो हिकिड़ो हले थो, हिकिड़ो महीनो थो हले। उन्हीअ जे लाइ कमु था लोटिंग आहे। अच्छा, तव्हां माना अंब जो बि कमु कंदा आहियो? गाॾियूं मोकिलींदा आहियूं लोटिंग लाइ। लोटिंग लाइ? माशाल्लाह माशाल्लाह। माना अंब पंजाब जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि में वञे थो? काफ़ी वञे थो। लाहौर, गुजरात, सही, इस्लामाबाद, मर्दान, मुल्तान, फैसलाबाद, हर शहर में सिंध जो अंब वञे थो। ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे सो तव्हां खां इहो पुछा कंदासीं, जीअं त तव्हां ड्रम जंहिंमें माल धोईंदा आहियूं पाणी विझी, ऐं चटायूं, इन्हनि जो रेट छा आहे? ड्रम जो रेट छा आहे? न रेट मुनासिबु आहे। कीअं? इन जो 100 रुपया रेट आहे ड्रम जो। शाम जो वापसि ॾियणो आहे। ईअं खयो हलियो वञे त पोइ त 3000 आहे, बाक़ी वापसि ॾियणो आहे 100 रुपया आहे। ऐं चटाई जो चटाई 700 रुपया आहे। सुठे में सुठी चटाई 300 मण वज़न भले अची वञे, उहा 700 रुपया। 700 रुपया। शापर 150 रुपया आहे। 15 फुट घटि न ईंदी इंशाल्लाह माशाल्लाह। हा, सुठो कमु आहे इहो बि। ऐं इहो सर्फ शैम्पू वग़ैरह उहे त ईअं ई बसि मिलनि था। उहे त रेट न आहे उन्हनि जो, जेतिरा वटि जेतिरा खपनि। वरी बि जेको माना 100 जो वठे, 200 जो वठे, 50 जो वठे, 90 वठे, जेतिरा वठे। हा, उहो माना हुनजी मर्ज़ी आहे। हुनजी मर्ज़ी आहे माशाल्लाह। माना त जेके बि तो हाणे चटायूं जेके आहिनि आला क़िस्म जूं आहिनि। आला क़िस्म, 250 मण ताईं। साईं पंहिंजो नंबर ॿुधायो त जीअं बि असांजे जेके कस्टमर हज़रात खे चटायूं खपनि त तव्हां सां राब्तो करे नंबर पंहिंजो हींअर ॿुधायो। इंशाल्लाह लिखियलु आहे 0301 0301 79532। माशाल्लाह। साईं तव्हां ज़िबानी ॿुधो, वरी बि वीडियो खे तव्हां रिपीट करे ॿुधी था सघो। ही मियां गुलज़ार जो नंबर आहे, जेको सकरन में हिन जो चटाई ऐं ड्रम जो वॾा कारोबार आहे, वॾे पैमाने ते आहे। ऐं उन सां गॾु गॾु असां वरी थोरो इंटरव्यू वठंदासीं मामे शकील राजपूत खां। मामा छा हाल आहे? मामा शकील खानज़ादो। मामा शकील छा हाल आहे? मामा माशाल्लाह तव्हांखे केले जी फील्ड में तमामु वॾो अर्सो थियो आहे। बनाना ट्रांसपोर्ट 20-22 साल थी विया आहिनि। मक़सदु की असांजी एतिरी उमिरि बि कान्हे जेतिरी तव्हांजी सर्विस हूंदी। सो नाल छा हींअर कीअं केले जो कमु भला अॻे वारी मौज मस्ती आहे हींअर घटि आहे? अॻे कमु ज़ोर हूंदो? हींअर केले जी फील्ड में सिंध जो कहिड़ो इलाइक़ो ज़ोर आहे? हींअर टंडोलियार ज़ोर आहे। माना हींअर माल हितां जो भलो आहे टंडोलियार जो?
कंहिं टाइम में चवंदा सकरन ज़ोर हो? सीज़न में ॻाल्हि साॻी आहे पर हाली टंडो ज़ोर हाड़ी टंडोले जा ज़ोर माना कंहिं टाइम में सकरन हो पहिरें सकरन हो हाणे साईं सकरन हो मड़ो थी वियो आहे सही पाणी जा ढकन अचे सही मौसम जो फ़र्क़ु आहे गर्मी घणी आहे पाण माशाल्लाह त दोस्तो जीअं त तव्हां बनाना ट्रांसपोर्ट जे हिसाब सां तव्हां मियां गुलज़ार ऐं इमामे शकील ख़ानज़ादे खां हाल अहवाल ॾिठा ऐं ॿुधा बि सही त अहिड़ियूं वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा त असांजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। सिंध सलामत साथ सलामत, महिरबानी।